ऐं ज़ालुनि जा बि वॾा हक़ अथव। हा न विढ़ंदा कयो ज़ालुनि सां। जंहिंमहिल थो अची ॼट लट खयूं ज़ाल थे ज़ीपट जहिड़ो मेंह खे पियो कुटे। हुन घर छॾियो, माउ छॾियईं, पीउ छॾियईं, भाइर छॾियईं, जंहिं घर ॼाई उहो घर छॾे तुंहिंजे पोयां आई, उनखे धक थो हणे। अहिड़ो मुड़ुसु माण्हू आहे कंहिं लहड़ीअ सां था तूं कंदे नासूं त अची रही। न विढ़ंदा कयो ज़ालुनि सां। ज़ालुनि जा वॾा हक़ अथव। ये मां लाउड थे ॿुधायां न, सुभाणे मानी पाण पचाईंदो। लाउड ते ॿुधायां छो तूं ॻोठ जो न आहीं छा? लाउड ते ॿुधाईंदुमि त पोइ सुभाणे सभु ओताक में सुता पिया हूंदव। ख़बरदार असांजूं मायूं मज़लूम लाबारो मायूं कनि, गाह मायूं कनि, पुत्र मायूं कनि, छेणा उहे कनि, काछूं उहे कनि, पोइ तो छा पर छाते रखिया आहिनि। अस्कर जटिया नासूं अची रहिया आहिनि। सहाबी आयो, या रसूल अल्लाह मुड़ुस जो ज़ाल ते केतिरो हक़ आहे? पाण फरमाए टे हक़ वॾा 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 टे हक़। कहिड़ा? जेको पाण खायूं उहो ज़ाल खे खारा। हा पाण नवाब शाह में ॿाकरा मुर्गियूं कढ़ायूं, ज़ाल लाइ दाल बि नथी रखे तो का। ज़ालुनि जा वॾा हक़ अथव। ख़ुदा जो कसम हे जेका तुंहिंजे बच्चनि खे ज़ाल खीर पई पियारे न, पंहिंजी पई अचे त हुनजा पैसा बि तोखां वठी सघे। इहे ॻाल्हियूं त असां मुला न कंदा आहियूं छो त असां ई पूरा कोन। खबरदार जेको पाण खाईंदा हिकु, ॿियो जेको पाण पाए न 5000 जो वॻो, फ़क़ीराणीअ खे बि लेडीज़ में ओड़ो वॻो वठी ॾे। ॿ टियों वला तदरिबुल वजा, कॾहिं बि ज़ाल खे मुंहं ते चंबो न हणजां, नबी थो चए। हे जो ॼट ज़ालुनि खे था वठनि त जहिड़ो में के पिया कुटे। अरे कुझु वरी ॿियो साहबी आयो, या रसूल अल्लाह इन्नली मिनहा इमरातन, मूंखे हिकिड़ी ज़ाल मिली आहे फी लिसानिहा शयुन, ज़बान जी ॾाढी सख़्त आहे। इहा सारियूं मायूं अलाह हयाती ॾियनि। हे लिस्टूं ठाहियूं ने, हे काछूं बि खपियूं आहिनि, अटो बि कोन ई को, ॿारनि जी ख़र्ची बि बसरा को उधारी वरितमि। ज़ाल वेठी आहे घर जा टपेदार कमाए कमाए मुड़ुस गंजा थी विया आहिनि। चओ सुभान अल्लाह। ऐं अॼु मस्जिद खां ॿाहिरि जलसो हुजे हाणे अहिड़ो रंधो हणां मां ज़िंदगी यादि कयो।